अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन व हज़रात, रऊफ़ कंदर जो सलाम क़बूल पवे। सही मुंहिंजा अॼु जो को किस्सो आहे हिकिड़े पाड़े जो, हिकु नौजवान जो ऐं हिकु ख़ूबसूरत छोकिरीअ जो। हिकिड़ो नौजवान, ॿाहिरां नौजवान जॾहिं लफ़्ज़ अचे थो त नौजवानीअ में ई ख़ूबसूरती आहे, पर नेक नौजवान जेको पंहिंजे कम सां कमु रखंदो हुयो, घुमंदो हुयो त धरतीअ खे बि न ॾुखाईंदो हुयो, नज़रूं हेठि करे जितां लंघंदो हुयो हर कंहिंखे सलाम कंदो, अदब सां ॻाल्हाईंदो, मतिलबु त तमामु नेक। ऐं हुनजो मामूल हुयो हू रोज़ मदरसे वेंदो हुयो क़ुरान शरीफ़ पढ़ण जे लाइ। जितां हू लंघंदो हुयो उते हिकिड़ो ख़ूबसूरत वॾो घर हो। उन घर में हिकिड़ी शहज़ादियुनि जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी रहंदी हुई, जेका दरीअ मां लिकी करे उन नौजवान खे ॾिसंदी त हू बिल्कुलु नज़रूं झुकाए हेठि पंहिंजो कम सां कमु थो रखे, लंघे थो वञे, कंहिं ॾे बि निगाह खणी नथो ॾिसे। माईअ खे अचरज थियो। उहा नौजवान छोकिरी कोशिशि करे दरीअ मां कॾहिं हुन सां ॻाल्हाइण जी करे, कॾहिं पाण ॾे मुतवजो करण जी कोशिशि करे, कॾहिं सफ़ा ॿाहिरि निकिरी नरवार थी अची हुनजे साम्हूं बीहे, कॾहिं रस्ते में ईंदे वेंदे हुनजे आॾो अची लंघे। पर छोकिरीअ ॾिठो त नौजवान हुन ॾे बिल्कुलु बि तवजो कोन थो ॾिए, हुनखे अखि खणी निहारे बि कोन थो। हिकु ॾींहुं ॻाल्हाइण जी कोशिशि कयईंसि त नौजवान हुन सां जॾहिं ॻाल्हायो तॾहिं बि हुन नज़रूं हेठि रखी करे ॻाल्हायो। छोकिरीअ खे हुन कंधु खणी मथे न ॾिठो त केरु आहे केरु न। छोकिरीअ खे वेतर गुस्सो आयो। हुन चयो त मां हिन पाड़े जी एॾी ख़ूबसूरत छोकिरी, जंहिंसां हर माण्हू हर छोकिरो जेको आहे सो ॻाल्हाइण लाइ बेताब आहे, हीउ हिकिड़ो माण्हू आहे जेको मूं ॾे अखि खणी ॾिसे ई कोन थो, त वधीक छोकिरीअ खे जुनून थियो ऐं हुनखे दिमाग़ में आयो त मां कंहिं तरीक़े सां हिन छोकिरे खे झुकायां, पाण ॾे मुतवजो कयां। पर उहो कामयाबु कोन पियो वञे। वॾा हुन हीला बहाना वसीला कया। बहर शैतान हुनखे दिमाग़ में छोकिरीअ खे का ॻाल्हि विधी। हुन कंहिं ॿीअ माईअ जो पोड़ीअ जो सहारो वरितो। उहा पोड़ी वई हुन नौजवान खे रस्ते में रोकियईं, अबा हिकिड़ो मिंट बीह, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। नौजवान बीठो। हुन चयो, जीअं मां हुकुम कर। चइबा तूं वॾो नेक माण्हू आहीं, भलो माण्हू आहीं, अलाह जे रस्ते ते हली थो पियो त कंहिंखे ॾुखाई रंजाई कोन थो पियो, भलो माण्हू थो लॻी। सो हीउ जेको साम्हूं वारो घरु आहे, हिन घर में हिकिड़ी माई रहंदी आहे, उहा तोखां को मसइलो पुछणु थी चाहे। सो 2 मिंट हल हुन सां मिल, हुनजो मसइलो पुछ ऐं हुनजो मसइलो हल कर। छोकिरे चयो त हाणे मां छा कंदुमि, बहल हीअ अमड़ जेॾी माई आहे, मूंखे चए थी त ठीकु आहे, मां हिन सां गॾिजी वञा थो पियो। छोकिरो वियो, घर में दाख़िल थियो, नज़रूं हेठि झुकाए हिकु पासे ते कंहिं सोफ़े ते या कुर्सी ते वेही रहियो। माई अंदरि वई हली ऐं हुनखे छोकिरीअ खे मोकिली। छोकिरी आई, छोकिरी हिन जे भर में अची वेठी त बि हिन नौजवान अखि खणी हुनखे ॾिठो। हुनखे चई तव्हां पंहिंजो मसइलो बयानु कयो, छो तव्हां मूंखे घुरायो आहे हिते, कहिड़ो कमु आहे तव्हांजो, तव्हां मूंखे ॿुधायो, मां तव्हांजी कहिड़ी मदद थो करे सघां पियो। छोकिरीअ चयुसि, चई तूं छा शइ आहीं जो तूं मूं ॾे ॾिसी कोन थो, हीअ नथो करी, माण्हू मूंखे पसंदि था कनि, मूंसां मिलण था चाहिनि, मूंसां ॻाल्हाइण था चाहिनि, मां हुननि सां नथी ॻाल्हायां, तूं हिकिड़ो वाहिद माण्हू आहीं जेको मूं ॾे ॾिसी ई कोन थो, छो आख़िरकार अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे। त हुन चयुसि, चई तव्हां मूंखे पंहिंजो मसइलो ॿुधायो, तव्हां मूंखे छॾियो, मूं ते सोचणु छॾे ॾियो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सां छा प्रॉब्लम आहे, मां तव्हांजी कहिड़ी मदद थो करे सघां। इहे सभु जुमिला हुन बग़ैर छोकिरी ॾे ॾिठे ॻाल्हाया। हुन चयोसि, मुंहिंजो मसइलो इहो आहे त मां तोसां वक़्तु गुज़ारणु थी चाहियां ऐं तूं मूंसां दोस्ती कर ऐं हीअं कर। छोकिरो परेशान थियो। हुन चयोसि, मां इहो कमु नथो करे सघां, मूंखे माफ़ी ॾे। हिन इहे जुमिला बि छोकिरीअ ॾे बग़ैर ॾिठे ॻाल्हाया। छोकिरी खे वेतर गुस्सो आयो। छोकिरी हुनजी ॿाह पकड़ियो, चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी ॻाल्हि न मञींदे न,
ऐं त पोइ मां गोड़ कंदुमि, रड़ियूं कंदुमि, पाड़े माण्हू सभु गॾु थींदा, मां चवंदुमि त हे ज़ोरी मुंहिंजे घर में घिड़ी आयो आहे, मां तोखे बदनाम करे छॾींदुमि, तोखे पकड़ाईंदुमि, उन्हनि खां मार कराईंदुमि। छोकिरे चयो या अल्लाह, मां कहिड़ी मुसीबत में अची पियो आहियां। अंदरि में सोचणु लॻो ऐं ख़ुदा खां मदद घुरणु लॻो, ख़ुदा मुंहिंजी मदद फरमा। छोकिरे खे हिकिड़ो दिमाग़ में ख़्यालु आयो। छोकिरी खे चई ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थो, जीअं तूं चवंदी तीअं करण लाइ तयारु आहियां, पर मूंखे फ़िलहालु वॉशरूम में वञिणो आहे, मूंखे ॿुधाए त वॉशरूम किथे आहे, मां वॉशरूम में थी अचां, पोइ जीअं तूं चवंदीअ तीअं मां कंदुसि। छोकिरी चयो साम्हूं ई वॉशरूम आहे, हमरा वियो उते, वञी करे वॉशरूम में जेका बि गंदगी गिलाज़त हुई हुन खणी पंहिंजे कपिड़नि खे मली। जीअं जो ॿाहिरि निकितो त छोकिरीअ खे धप आई, कावड़ में अची। छोकिरी चई तूं छा थो करी पियो, हे तूं छा कयो आहे, ऐं मां हेॾी वॾी ख़ूबसूरत नाज़ुक नफ़ीस तूं सां जेको आहे सो हिन तरीक़े सां मिलंदे, तो मां त धप थी अचे, निकिरी वञ मुंहिंजे घर खां ॿाहिरि। जंहिंमहिल हुनखे इहो चयो निकिरी वञ, त छोकिरो उन्हनि ई नज़रुनि सां, झुकियल नज़रुनि सां निकिरी हलियो आयो। हाणे हिनखे वञिणो हो मदरसे। रस्ते में कंहिं नलके ते कंहिं जाइ ते बीही करे हुन पंहिंजा कपिड़ा साफ़ कया, गिलाज़त दूर कयईं, तड़बड़ कयो हुनई, कुझु कयो नहीं, पर कपिड़ा त साॻा ई हुया हुनजा, पर हुनखे साफ़ करे मदरसे जो टाइम थियो, मदरसे में वियो। मदरसे में ॿिया बि ॿार मौजूदु हुया, उस्ताद मौजूदु हुयो। उस्ताद खे ख़ुशबू आई। उस्ताद चयो चई भाई कहिड़े छोकिरे जो हीअ ख़ुशबू लॻाई आहे, ख़ुशबू त ॾाढी ज़बरदस्त आहे। त छोकिरो ही सभिनी खां परे पासे ते वेठो, चुप करे वेठो। हुन चयो लॻे थो उस्ताद खे मुंहिंजी जेका मूं गिलाज़त हईं हुनजी धप थी अचे पई। तो चुप थी वियो, कंहिं बि न कुझु। मास्तर वरी पंहिंजी उहा मौलवीअ ॻाल्हि दोहराई, कंहिं जवाबु ॾिनो। ज़ाहिर हर कंहिंखे ख़बर ई कान्हे हुई। नेठि हुन ईअं कयो त हिकु हिकु छोकिरे खे सॾु कीअं हुननि खे सिंघणु लॻो, त ॿियनि मां त हुनखे उहा ख़ुशबू न पे आई। जॾहिं हुन छोकिरे खे सॾु कयईं, जेको नज़रूं घुमायूं हेठि घुमे पियो, ॾिसंदो हुयो वीचारो शरीफ़, त ख़ुशबू त हुन मूं पे आई। हुन चयईं ईअं तूं एॾी भली ख़ुशबू हणी आयो आहीं, अलाह जा बाना, मां तोखां पुछां थो पियो, सभिनी खां थो पुछां पियो, तूं ॿुधाई छो नथो पियो? हुन चयोसि मूंखे छो था तव्हां शर्मिंदो कयो। मां सॼो हुनखे किसो उहो छोकिरी वारो ॿुधाईंसि त कीअं मूं पंहिंजी जान बचाई आहे, मां छा कयो। त हुन चयोसि न तो मां त ख़ुशबू थी अचे, ऐं लॻे थो त अलाह खे इहो तुंहिंजो अमल जेको हिन तूं जवानीअ में, भरी जवानीअ में कयो आहे, ऐं तो पाण खे गुनाह खां बचायो आहे, इन तरीक़े सां तूं उते जेका बाथरूम जी वॉशरूम जी जेका गिलाज़त हुई उहा तूं पाण खे मली ऐं तूं पाण खे बचाए वरितो, उहा अलाह खे एॾी पसंदि आई आहे जो उन गिलाज़त खे अलाह सां ईअं ख़ुशबूअ में बदिलाए छॾियो आहे। लॻे थो हीअ त का जन्नत जी ख़ुशबू आहे, हिन दुनिया जी ख़ुशबू मूंखे लॻे ई नथी। त साईं मुंहिंजा नेक अमल, चाहे उहो निमाज़ पढ़णु हुजे, चाहे का नेकी करणु हुजे, कुझु बि आहे, इवन एसी ताईं गुनाहनि खां पासे रहण जे लाइ तव्हां को अमल कयो था जवानीअ में, त अलाह खे उहो सभु कुझु पसंदि आहे। तव्हांजो सजदो, जवानीअ जो सजदो अलाह खे पसंदि आहे। जवानीअ जी तक़वा उहा अलाह खे पसंदि आहे। जवानीअ में अलाह खां माफ़ी घुरणु, ॿोड़ो ॻाइणु अलाह खे उहो पसंदि आहे। ॿोड़प में त हर कंहिं माण्हू खे इहो ई ख़्यालु थो अचे त असां हाणे मरी वेंदासीं ऐं पोइ अची माफ़ियूं थो वठे अलाह साईं खां। माफ़ु करणु और रब आहे, माफ़ु त उन्हनि खे बि कंदो हूंदो, पर जिते ख़ुशी रब खे थी थिए पई उहा नौजवान जे सजदे ते थी पई, नौजवान जे तक़वा ते थिए थी पई। जेके गुनाहनि खां पासे रहनि था, अलाह जे रस्ते ते हलनि था, रब उन्हनि सां ई राज़ी आहे ऐं उन्हनि खे ई पोइ वॾियूं मंज़िलूं अता करे थो। उन्हनि जूं ई रब दुनिया जे अंदरि घुरियल दुआऊं, ख़्वाहिशूं रब ताला उहे पूरियूं करे थो। असांजी दुआ आहे त हर नौजवान खे, मर्द तुर औरत खे रब ताला इहा तौफ़ीक़ ॾे तो गुनाहनि खां पासे रहनि, तौबा ताइब थियनि, हर वक़्तु अखियुनि में ॻोढ़ा आणे अलाह खां माफ़ी घुरनि, सजदा कनि, छो करे इहे जवानीअ जा ई सजदा रब खे ॾाढा पसंदि आहिनि। आमीन सुम आमीन। अलाह निगहबान।